बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। नौशेरो बाईपास से रोड हादसे में ब दोस्त जी भाटिजी फौत। नौशेरो फेरोज़ लग ॻोठ जुम्मन राज परवासी नौजवान दोस्त मुनव्वर ऐं मारूफ राज पर भिरिया मां नौशेरो फेरोज़ अची रहिया हुआ त बाईपास ते तेज़ रफ़्तार ट्रॉलर खेनि चीभाटे छॾियो। ॻोठाणनि नौजवान जा लाश सिविल अस्पताल नौशेरो फेरोज़ पहुचाया, जिते डॉक्टर न हुजण करे फौतिन जे उज़वनि जी ड्रेसिंग न थी सघी ऐं लाश केतिरा ई कलाक अस्पताल जे मुर्दा खाने में पयल रहिया। ॻोठाणनि जे एहतजाज बाद MS डॉक्टरनि खे तलब करे लाशनि जी ड्रेसिंग कराए लाश वारिसनि हवाले कया। जैकबाबाद में मरहूम सहाफ़ी अब्दुल रज़ाक खरल जी 5वीं वरसी मल्हाई वई। प्रेस क्लब जैकबाबाद में अब्दुल रज़ाक यादगार कमेटी पारां मरहूम जे भाउ सहाफ़ी ज़ाहिद खरल जी मेज़बानी हेठि वरसी मल्हाई वई, जंहिंमें प्रेस क्लब जे सदर मोहम्मद नवाज़ सोलंगी, सीनियर सहाफ़ी मुस्तफ़ा अली ख़ान, वकील अब्दुल हई सूमरो ऐं बख्शण लोहर समेत सहाफ़िन, सियासी समाजी अॻवाननि तोड़े आम शहरनि वरसी तक़रीब में शिरकत करे मरहूम सहाफ़ी अब्दुल रज़ाक खरल जी सहाफ़ती ख़िदमत खे साराहियो। बाहू खोसो में 4 महीना अॻु क़तल थियल सहाफ़ी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़िन जो एहतजाज। बाहू खोसो जो सहाफ़ी नूर लंजवानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़िन ऐं सियासी समाजी अॻवाननि मुबारक बुलेदी जी अॻवानी में न्यू खोसा मार्केट खां एहतजाजी रैली कढी शहर जे मुख्य चौक ते धरणो हयो। रैली में PP शहीद भुट्टो, अवामी तहरीक ऐं समाजी अॻवाननि बि शिरकत कई। इन मौक़े ते सहाफ़िन शाकिर खोसो, तबस्सुम खोसो, मुबारक बुलेदी, बासित बलोच, सागर अली हांभी, वहीद मरेटो ऐं ॿियनि जो चवणु हो त पुलिस कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संजीदा नाहे। पुलिस जे आला ऑफिसर्स खां घुर था कयूं त शहीद सहाफ़ी जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। जैकबाबाद में समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी पारां मुख़्तलिफ़ धुरिन सां ताज़ियत। समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी चीफ मुक़द्दम हादी बख्श लाशारी सां संदसि भेण मीर अब्दुर्रहमान बुलेदी ऐं शेर मोहम्मद मीर जत सां चाचे, ज़फ़र टालानी सां अमड़ ऐं वकील शेर मोहम्मद कलोड़ ऐं मरहूम SSP करमुल्ला सूमरो जी वफ़ात ते संदन पोइरनि सां उज़र ख़्वाहियूं कंदे ॾुख जो इज़हार कयो। तंगवाणी में 2 ॾींहं अॻु ट्रैक्टर मां ट्रपो ॾेई थाणे पहुचंदड़ कुंवार अदालत पेश। मुबैना तौर पैसा एवज़ विकिरो कयल कुंवार परवेज़ बिजाराणी खे पुलिस तंगवाणी सिविल जज मुनव्वर हुसैन पीरज़ादो जी अदालत में पेश कयो, जिते कुंवार बयान ॾिना त भाइरनि खां ख़तरो आहे, हू पोढ़े शख़्स सां शादी कराइण चाहिनि था। दारुल अमान मोकिलियो वञे, जंहिं बाद अदालत पुलिस खे हुकुम ॾिनो त औरत खे दारुल अमान सक्कर मुंतक़िल कयो वञे। दरिया खानमरी में सेप्को अमले जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ जस्कम जो एहतजाज। जस्कम अॻवाननि इमाम बख्श उमरानी ऐं सारंग खोखर एहतजाज कंदे चयो त सेप्को अमले जी लापरवाही सबबि शहर तोड़े भरपासे में 24 कलाकनि मां सिर्फ़ 6 कलाक बिजली फराहम कई पई वञे। बिजली न हुजण सबबि राति जो चोरियुनि जो आज़ार वधी वियो आहे। सेप्को मुलाज़िम ड्यूटी करण बजाए ख़ानगी माण्हू मुक़रर करे छॾिया आहिनि। दरिया खानमरी फीडर रिटायर्ड ऐं ख़ानगी माण्हुनि हवाले आहे। हुननि घुर कई त हथरादू लोड शेडिंग ख़तमु कई वञे। गुज़ारवरा में सिंधु कौम जे साकार सां हलंदड़ तरबियती सेंटर जो इफ्तिताह। पीपल्स पार्टी अॻवान रईस उकाब ख़ान राजपर बेनज़ीर भुट्टो शहीद ह्यूमन रिसोर्स रिसर्च डेवलपमेंट बोर्ड जे साकार सां गैलेक्सी इंस्टीट्यूट इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स जो इफ्तिताह कयो। इन मौक़े ते प्रेस क्लब गुज़ारवरा जो सदर अमजद टांवरी, PP अॻवान माशूक ॾहर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। PP अॻवान रईस उकाब ख़ान राजपर जो चवणु हो त असांजे ॻोठाणे इलाइक़े में अहिड़ा प्रोग्राम्स कंहिं नेमत खां घटि न आहिनि। हिते तरबियत वठंदड़ शागिर्द तोड़े शागिर्दयाणनि खे 2500 वज़ीफ़ो पिणु मिलंदो। कंहिंजो भरसा ॻोठ जादो फ़कीर महर में चुल्ह मां चिण गुथण सबबि 4 घर सड़ी रख। मारवाड़ी बिरादरी जे घरनि खे लॻल बाहि सबबि घरनि में पयल समूरो सामान सड़ी वियो। मुतासिरनि जो चवणु आहे त मिसकीन आहियूं, पोरियो कंदा आहियूं। घरनि में असांजी नियाणियुनि जो ॾाज ऐं खाइण पीअण जो सामान बि सड़ी रख थी वियो आहे। सरहदी वारनि खां मदद जी अपील आहे। घारो वेझो ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश, हथियारबंदनि जी फायरिंग, औरत समेत 10 ॼणा ज़ख़्मी। ॻोठाणनि जो एहतजाज। क़दीम ॻोठ इसाक जोखियो में ज़मीन ते कब्ज़े जो केस ॻोठाणनि पारां अदालत खां खटण बावजूदि बाअसर कब्ज़ा माफ़िया पारां ॻोठ ते हमिलो कयो वियो। ॻोठाणनि मौजिब इम्तियाज़ शाह, शौकत न्याज़ी, PTI अॻवान मुस्तफ़ा चांडियो, मूसा चांडियो ऐं अशरफ मला ॻोठ ते हमिलो कयो आहे, जंहिंमें 10 खां वधीक मर्द तोड़े औरतूं ज़ख़्मी थिया आहिनि। अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान असगर मलिक ऐं एडवोकेट आसिफ खोसो चयो आहे त सिंध में हारियुनि खे जाइज़ हक़ नथा ॾिना वञनि। हारियुनि जा हाल हीणा ऐं सूर ॿीणा थी विया आहिनि। हारियुनि जे हक़नि जी हासिलात लाइ 7 मार्च ते तंगवाणी में मरकज़ी हारी कॉन्फ्रेंस थी रही आहे, जंहिंमें मुल्क जी हारी तंज़ीमनि जा अॻवान, सियासी समाजी तंज़ीमूं, उस्ताद, शागिर्द, पोरियत तबक़ो ऐं हारी वॾे अंग में शरीक थी ॿधी जो सबूत ॾींदा। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुननि बाहू खोसो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। बडानी भरिसां ॻोठाणनि जो मुखालिफ़नि पारां मीडिया ट्रायल कराइण ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ हाजी ख़ान गोलाटो वासी हाजी ॼाम गोलाटो, उस्ताद अली शेर गोलाटो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त वज़ीर अहमद गोलाटो, मुमताज़ हाकिम ऐं अब्दुल अज़ीज़ असां ख़िलाफ़ ग़लति मीडिया ट्रायल कराए रहिया आहिनि। हू दबाव विझी 16 वरनि जी नियाणी जी शादी 70 वरनि जे पोड़े सां कराइण चाहिनि था। असीं कुझु ॾींहं में नीगरी खे अदालत पेश कंदासीं। SSP खे अपील आहे त अहिड़नि माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।
हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट मटियारी यूनिट जो सहाफ़िन के धमकियों मिलण ख़िलाफ़ एहतजाज। सईदाबाद प्रेस क्लब के सदर मुमताज़ बलाल ऐं नायब सदर सिकंदर समो के क़त्ल केस में नामज़द जाबदारन कमरदीन काका ऐं नूरदीन काका के भाउ सलाउद्दीन काका ऐं बासरन पारां धमकियों ॾियण ख़िलाफ़ सहाफ़िन पारां मटियारी प्रेस क्लब खां SSP ऑफिस ताईं एहतजाजी मार्च कयो वियो। SSP पारां सहाफ़िन के मसला हल कराइण जी ख़ातिरी बाद सहाफ़िन एहतजाज मुलतवी कयो। कंदकोट में शहर के बुनियादी मसलन कबीलाई झेड़न के खात्मे के हल लाइ DC जी सदारत में इजलास। डेप्यूटी कमिश्नर मुनवर अली मिठियानी पारां बिजली, गैस, सफाई, तालीम, सेहत, हद दखलिन, सिविल अस्पताल में NICVD यूनिट खोलण ऐं कबीलाई तकरारन के खात्मे बाबत सदायल इजलास में ऐसी मोनस अहमद राहू जो वफाकी तोड़े सूबाई खातन के अमलदारन शहरी इतिहाद अगवान ने मोअज़्ज़िज़ीन शिरकत कई। डेप्यूटी कमिश्नर मुनवर अली मिठियानी जो चवण हो हर महीने अड़ियों गॾजाणियूं कराए शहर के अहम मसलन के हल किया वेंदो। गोश्त ऐं मच्छी फरोशन के मुतबादिल जगह ॾिनी वेंदी। कंदकोट शहर की घिटिन लाइ 6 करोड़ मंजूर कया विया आहिनि। ज़िले में USAID पारां 10 खां वधीक स्कूल ठाहिया वेंदा। घारो वेझो बाबड़ा प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल। अॻूणे सूबाई सलाहकार मरहूम सैयद एजाज शाह शिराजी की याद में करायल टूर्नामेंट जो मेहमान ख़ास अॻूणो MPA सैयद अमीर हैदर शाह शिराजी हो, जै विनर ऐं रनर टीम्स में इनाम विराया। संदसि चवण हो तो नौजवानन के क्रिकेट लाइ ग्राउंड ठाराए ॾिनो वेंदो त जीअं हू पंहिंजे इलाइक़े ऐं सिंध जो नाव रोशन कनि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobreezhd.com में फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।